बांदी में हर साल जियां 12 मुहर्रम अल हराम ते इमाम बारगाह अली रज़ा रिज़विया मां निकिरंदड़ मातमी जुलूस बरामद। पुलिस, रेंजर्स, लेडीज़ पुलिस, ट्रैफिक पुलिस, बम डिस्पोजल स्क्वाड जा अमलदार ऐं जाफरिया यूथ जा कारकुन सिक्योरिटी ते मौजूद। सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया। सिहत खाते जी टीम बाबदा अमलो पिण जुलूस सां गॾु मौजूद आहिनि, जॾहिं डिप्टी कमिश्नर शहरयार गुल मेमण ऐं SSP महज़ोर अली गौरी पारां सिक्योरिटी जे इंतजामनि जो जाइज़ो वरितो वियो। जुलूस में मौजूद अज़ादार या हुसैन जी सदाउनि सां मातम कंदा पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना आहिनि, जॾहिं मंझंदि जो हुसैनी चौक ते ज़ाकिर असद शर, मौलाना गुलाम रज़ा मरी ऐं ज़ाकिर अयाज़ बिताफ़ी मजलिस पढ़ंदा। ॿिए खां पोइ जुलूस में मौजूद अज़ादार ज़ंजीरनि सां मातम कंदा इमाम बारगाह अली रज़ा रिज़विया ॾांहुं रवाना थींदा, जिते शाम जो जुलूस नहर थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।